अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबी ड्रामे में छा थींदो। छारेस जाकर खान हाणे हसीना बेगम जे मथां ज़ोर वधाए छॾींदो। हसीना बेगम हाणे माई जी खे बेवकूफ़ करे त निकिरी वेंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अञा बेल सां निकिरंदो काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन करे हलो था पंहिंजी कहानी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जाकर खान जेको आहे जी खे साफ़ चई छॾींदो। तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं हसीना बेगम खे अहिड़ी त सह ॾे जीअं मां हसीना बेगम वटि वञा त हसीना बेगम मुंहिंजे पेरनि ते किरी पवे ऐं हू आज़ाद जूं ॻाल्हियूं करे। जी चवंदो त रेस जाकर खान तव्हां परेशान न थियो, मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि हसीना बेगम खे सज़ा ॾेई सघां। सोरडिस चवंदो त जी मूंखे शक थी पियो आहे त किथे तूं हसीना बेगम जो वंगार त कोन थो वहीं। जी चवंदो त न सोरड बेगम हुन मूंखे एतिरा त सज़ा ॾियण जो हू विसारण जहिड़ा बि न आहिनि त पोइ मां हसीना बेगम खे कीअं माफ़ कयां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त हसीना बेगम जेको आहे जी खे साफ़ चई छॾींदो बसि हीउ तुंहिंजो मौक़ो आहे त तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं 1 करोड़ जे अंदरि कमाइण चाहीं थो त पोइ तोखे इहो कमु करणो पवंदो ऐं तोखे मूंखे हितां आज़ादु करणो पवंदो। जो मां हितां आज़ादु थींदुसि उन खां बाद तोखे 1 करोड़ ॾेई छॾींदुसि। तोखे टेंशन करण जी का बि ज़रूरत न आहे। जी चवंदो त हसीना बेगम मां तोखे ईअं हितां वञण जो कॾहिं बि वाट न ॾींदुसि जेसीं ताईं मूंखे 1 करोड़ नथो मिले। अगरि जेकॾहिं मूंखे 1 करोड़ मिली वियो त उन खां बाद तोखे हितां आज़ादी जी वाट मिलंदी, न त तुंहिंजी सॼी उमिरि हिन जेल में गुज़री वेंदी। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शेरू जेको आहे रुंडे खे सम्झाईंदो। रुंडे खे चवंदो त तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं किथां बि पेंशन करे ऐं तूं सांवल खान खे 10 लाख रुपया पूरा करे ॾे ऐं उनखे पंहिंजी धीउ जो संग ॾे। अगरि जेकॾहिं तूं ईअं न कयो त पोइ रेस जाकर खान अहिड़ो त ताक़तवर इंसान आहे जो तोखे मथां हमलो करे ऐं तोखे हिन ॻोठ मां तड़े कढे छॾींदो ऐं तोखे मारे छॾींदो। रुंडा चवंदो त शेरू मां ईअं थियण कॾहिं बि न ॾींदुसि। बहरहाल मां पंहिंजी धीउ जो संग सांवल खान खे ॾींदुसि। बहरहाल मां 10 लाख रुपया किथां आणियां ऐं मां पंहिंजो मथो किथां फाड़ियां। शेरू चवंदो त रुंडा तोखे कीअं बि करे 10 लाख रुपया पूरा करणा पवंदा। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी। पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं के नईं वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।